सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिंध जो यगानो शहर सर्विस सिजावली जी 16वीं वरसी मल्हाई वई। शाइरनि अदीबनि साफ़िन ऐं सियासी समाजी अॻुवाणनि पारां खेसि फ़न फ़िक्र ऐं शख़्सियत ते रोशनी विधी। सिंध जो क़ौमी अवामी इनक़लाबी शहर सर्विस सिजावली जी 16वीं वरसी सूरत सिजावली डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब भरिसां हाल में मल्हाई वई। सर्विस सिजावली जी कोटायल वरसी शाइर अदीब ऐं लेखक ताज जोयो जी सदारत में थी गुज़री, जॾहिं त पीपी ज़िले सिजावल जो सदर ऐं साबिक़ MP एरियस मोहम्मद अली ख़ान मलकानी महिमान ख़ासि शिरकत कई। उन खां अलावा शाइर अदीबनि तख़लीक़कार अहमद सोलंकी, शकील परस, पुनल सोलंकी, रमज़ान मेमन, अयाज़ अमर शेख, रसूल बख्श तमीमी, नवाज़ खान ज़हूर, मुश्ताक सईद, असद मेहरानवी, फरीद गुल, शाइर अब्द सिंधी, मोहम्मद बारण साईं, अनवर शाह साबरा कुरैशी, डॉक्टर होत चंद, कादिर कुंबर, सागर अब्दुर्रहमान मेमन, डॉक्टर उस्मान सरवेज, इस्माइल सरवेज, नजीब सरवेज, बशीर सरवेज ऐं सहाफ़ियन। ठट्टा प्रेस क्लब जो सदर इकबाल जाखरो, रहमतुल्लाह छट्टो, नेशनल प्रेस क्लब जो सदर हाफिज़ सादुल्लाह मेमन, इम्तियाज़ मेमन, रियाज़ मेमन ऐं सियासी समाजी अॻुवाणनि अब्दुल सत्तार लोहार, मंसूर रहीम पलीजो, अब्दुल वाहिद परिहाड़, फिरदौस अज़ीज़ मेहरवर, डॉक्टर हरीश कुमार, डॉक्टर इकबाल मेमन, सज्जाद शोरो, अमीरुल बहर जो अॻुवाण अली मीर मला, वहीदत अल मुस्लिमीन जो अॻुवाण हाजी मुज़फ़र अली लगारी, फिदा हुसैन लगारी, BT अलिफ जो अब्दुल शकूर मेहरवर, सोशल वर्कर चाचा खमीसो मेमन समेत मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि ऐं शहरनि वरी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे शाइरनि अदीबनि साफ़िन ऐं सियासी समाजी अॻुवाणनि चयो त सर्विस सिजावली सिंध जो उहो यगानो शाइर हो जंहिंमें पंहिंजी समूरी सिंध सां गॾु लाड़ जे पीसियल अवाम खे एतसार ॾेई ऐं पंहिंजी शाइरी जे लफ़्ज़नि सां सिंध जे दगनि ऐं नंगनि जी जंग विड़ी। अहिड़ा शाइर सदियुनि में पैदा थींदा आहिनि। आख़िर में महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम शुरू कयो वियो, जंहिंमें सिंध जा नाले वारा फ़नकार असलम फ़कीर, नूर हसन नाज़ ऐं ॿियनि सूफ़ियाना कलाम ॻाए महफ़िल खे मोहे विधो।